यार बस दुआ कर लम्स में दाख़िला थी वञे, पोइ वरी ॾिस मज़ा। अच्छा, पर यार ॿुधो आहे छोरियूं त सिंध में भलियूं आहिनि। अड़े चरिया, लम्स में बि घटि न आहिनि। अच्छा, पोइ ॾिसां भला आऊं बि ॾींदो हलां। अस्सलाम वालेकुम। किथे वक़्त शाही किथे दर फ़क़ीरी, ही उहा हक़ीक़त आहे जेका ज़िंदगी जे कंहिं बि मोड़ ते साम्हूं अची सघे थी। किथे यूनिवर्सिटी जा उहे रंगीन 5 साल ऐं किथे ज़िंदगी जी तल्ख़ हक़ीक़त। जेकॾहिं असां पंहिंजे स्कूलनि जो सर्वे करियूं त तक़रीबन हर क्लास में बस 2% शागिर्द अहिड़ा मिलंदा जेकी पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में सोच रखी पढ़ाई में महिनत कंदा आहिनि। बाक़ी 98% शागिर्द उहे हूंदा आहिनि जेकी बस वॾा सम्झी वियासीं। हाई स्कूल जे शागिर्दनि खे ॿियो कुझु हुजे न हुजे, पर यूनिवर्सिटी जो कीड़ो लाज़मी हूंदो आहे। इहो कीड़ो डिग्री लाइ न, पर माल खपे वॾा माल मां मुराद पैसो न, यूनिवर्सिटी जूं छोकिरियूं आहिनि जिन्हनि खे ॾिसी अक्सर असांजा वात फाटल हूंदा आहिनि। कापी शापी करे ज़ोर ॾेई इंटर पास करे माइटनि खे इहो ॾेखारण जी कोशिश कंदा आहियूं त असीं बि इन दौर जा आइंस्टाइन थींदासीं। माइट बि वॾे फ़ख़्र सां दोस्तनि ऐं रिश्तेदारनि खे डाड़ूं हणणु शुरू करे ॾींदा आहिनि त असांजो छोरो यूनिवर्सिटी पियो वञे। इन्हनि खे कहिड़ी ख़बर त इन्हनि वारो छोरो पढ़ाई न, पर इश्क जे चकर में यूनिवर्सिटी जा ख़्वाब ॾिसी रहियो आहे। ज़िंदगी जे इन दौर में अक्सर हिकु ॿियो कीड़ो बि पैदा थी वेंदो आहे जंहिंखे कामरेड चवंदा आहियूं। असां वटि कामरेड जो मतिलबु ई यूनिवर्सिटी में पूरो थिए थो। कंहिं बि यूनिवर्सिटी में सिंधी शागिर्दनि जी सुञाणप करणु तमामु आसान हूंदी आहे। जेकॾहिं कंहिं शागिर्द जे पुठियां 4-5 ॿिया शागिर्द हुजनि ऐं कंहिं पठाण जी होटल ते वेही चांहि जा कट पी रहिया हुजनि त पक सम्झो इहे सिंधी आहिनि। या वरी पॉइंटनि ते को छोरो ज़ोर सां ॻाल्हाए रहियो हुजे ऐं उनजो पूरो फोकस छोकिरियुनि ॾांहुं हुजे तॾहिं बि पक सम्झो इहो सिंधी आहे। अहिड़नि ॿारनि जे माइटनि लाइ कर्ज़ जो कांटो उन ॾींहुं खां हलणु शुरू थी वेंदो आहे जंहिं ॾींहुं इन्हनि सभागनि जी यूनिवर्सिटी में दाख़िला थींदी आहे। यूनिवर्सिटी जा इहे 5 साल अक्सर अहिड़नि शागिर्दनि लाइ ज़िंदगी जूं हसीन यादूं बणिजी वेंदा आहिनि, पर उते इहे साॻिया 5 साल माइटनि लाइ कंहिं CSS जे इम्तिहान खां घटि न आहिनि हूंदा। जेकी माइट छोरे जी दाख़िला ते ॿियनि खे डाड़ूं हणंदा आहिनि, 5 सालनि खां पोइ उहे साॻिया माइट मथे ते हथ रखी पार कढी रोंदा आहिनि। असां वटि हिकु ॿी वॾी बीमारी आहे फैशन। यकीन करियो त अॼुकल्ह पढ़ाई खां वधीक फैशन ते ख़र्च थींदो आहे। हालांकि इहो कमु त औरतुनि जो आहे, पर हक़ीक़त हीअ आहे त फैशन खां बग़ैर यूनिवर्सिटी में मर्द औरत लॻंदो आहे। अमीर हुजे या ग़रीब, वारनि में कटिंग, कपिड़नि में फिटिंग ऐं मुंहुं अछो करण वारी क्रीम लाज़मी इस्तेमालु करणी आहे। इन सां गॾोगॾु ओप्पो मोबाइल जो हुजणु बि लाज़मी हूंदो आहे, जंहिं जे ज़रिए असीं सेल्फियूं कढी फेसबुक ते अपलोड करे दुनिया खे ॾेखारींदा आहियूं त ॾिसो असीं केॾा ख़ूबसूरत आहियूं। इन मस्ती वारे माहौल में अक्सर शागिर्दनि खां पंहिंजी मंज़र विसरी वेंदी आहे ऐं इहो अहसासु तॾहिं थींदो आहे जॾहिं आख़िरी सेमेस्टर जा कुझु ॾींहं बाक़ी रहंदा आहिनि। पोइ ख़बर पवंदी आहे त छोकिरी जे चकर में नौकरी खां बि वियासीं। जिन माइटनि छोरे खे डॉक्टर या इंजीनियर थियण जो ख़्वाब ॾिसी पंहिंजे पेट ते पथर रखी सॼे शहर मां कर्ज़ खणी इन लूसी खे 5 साल पढ़ण लाइ मोकिलियो, उते इन छोरे कॾहिं इश्क त कॾहिं सियासत, कॾहिं डांस त कॾहिं शाइरी पे कई। पर चवंदा आहिनि त वक़्त जो दायरो घुमंदो रहे थो। यूनिवर्सिटी जा 5 साल पूरा करण खां पोइ जॾहिं दोस्तनि खे आख़िरी अलविदा चई ॻोठ ॾहण सफ़र शुरू थिए थो त यकीन करियो ज़िंदगी जो असल सफ़र बि तॾहिं शुरू थिए थो जॾहिं माण्हू घर पुॼी कर्ज़दारनि जी लिस्ट ॾिसंदो आहे त यूनिवर्सिटी वारी हवा निकिरी वेंदी आहे। पोइ परेशानी में अबरी सबरी नौकरी जी तलाश शुरू थी वेंदी आहे। 5 सालनि जी मौज मस्ती जी सज़ा अक्सर सॼी ज़िंदगी जी सज़ा बणिजी वेंदी आहे। यादि रखो त ज़िंदगी बि हिकु वक़्तु वांगुरु आहे। जी गुज़िरियल वक़्तु वापसि नाहे ईंदो, ईअं ज़िंदगी जा गुज़ारियल लम्हा बि कॾहिं वापसि नाहिनि ईंदा। इन करे वक़्ती मौज मस्ती खां बहितर आहे मुस्तक़बिल जी सोच रखो, हिकु मंज़िल खे तइ करियो ऐं उनखे हासिल करण लाइ जदोजहद करियो। इन सां गॾु अज़ीज़ ज़ौर खे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं हिकु नई वीडियो में। तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।